अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और काल ग्रुप में सवाल आयो है, इद्दत चंड जे हिसाब से गुज़ारे में अचींदी या अंग्रेज़ी महीना इन हिसाब से गुज़ारे में अचींदी, इद्दत के बारे में सवाल अचो। पहिरीं सवाल सुनो था। खुश आमदेद भली कर जी, आन जो सवाल फरमायो जी। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। अहलन व उम्मीद है सहलन। खैर सुंदा अल्लाह पाक के अल्हम्दुलिल्लाह। पे ज़मान में रखे दुनिया आमीन। आखिरत के अंदर इज्जत अता फरमाए। बारकल्लाह। साईं मुझो सवाल मुद्दत इद्दत जे बारे में, इद्दत जी जो मुद्दत है इन जे बारे में त पाण वटि जेको ख़ासि करे हिन पूरे मुल्क जे अंदरि अंग्रेज़ी तारीख़ जो हिसाब हले थो, त उन हिसाब जे कॾहिं को भाई जेकॾहिं उनजो शौहर उनजो घरवारो गुज़ारे वञे त उहे इद्दत में वेठी आहिनि। उनजो जेको 4 महीना 2 ॾींहं जो जेको हिसाब आहे पाण अंग्रेज़ी तारीख़ जे मुताबिक़ रखूं था। ऐं हूअं त तरीक़ो जेको आहे सो कहिड़ो आहे, हिकिड़ो पाण इस्लामी तारीख़ जे मुताबिक़ 4 महीना 2 ॾींहं भाई को बि इद्दत गुज़ारे या अंग्रेज़ी महीने जे हिसाब सां। त कुल के इस्लामी हिसाब सां त 5-6 ॾींहं ओछा थींदा अने अंग्रेज़ी हिसाब सां जेको सो वधारे थींदा। त सवाल मतिलबु ई आहे त इद्दत जी मुद्दत जेको रही अंग्रेज़ी हिसाब सां जेको गुज़ारे वञे या पंहिंजे इस्लामी तारीख़ जे हिसाब सां 4 महीना 2 ॾींहं गुज़ारे वञे। शुक्रन। इद्दत जंहिं औरत जी तलाक थी है, मुतल्लका औरत, उन्हनि जी इद्दत 3 महीना है। वल मुतल्लकात यतरब्बसन बिअनफुसिहिन सलासत कुरू 3 महीना। अने उहे औरतूं जेको वफ़ात जी इद्दत, जंहिंजा शौहर वफ़ात करे वञे था, मुतवफ़ा अनहा ज़ौजहा, उन जी इद्दत 4 महीना 2 ॾींहं आहे। खुला जी इद्दत सिर्फ़ु हिकिड़ो महीनो आहे। उहा औरत निकाह थी जाइज़ तरीक़े ते, मगर रुख़सतीअ खां पहिरीं जी तलाक थी वई, उन औरत जी कोई इद्दत न आहे। इद्दत जा अलॻि अलॻि पीरियड आहिनि। जॾहिं त हामिला औरत, उन जी इद्दत वज़े हमल आहे, बच्चे खे जनमु ॾिने इद्दत पूरी थी वई। अने 4 महीना 2 ॾींहं या 3 महीना तंहिं थी मथे वधारे टाइम लॻी वियो तेसि ताईं हिन जी इद्दत हलंदी। हिकिड़ी औरत शौहर वफ़ात करे वञे थो अने 6 महीना पुठियां जेकॾहिं बच्चे खे जनमु ॾिए थी त इन जी इद्दत बच्चे खे जनमु ॾिए त रहिजी। अने तलाक वारी जी इहे जे तलाक थी अने बच्चे खे जनमु ॾिने 8 महीने पुठियां त इनखे 8 महीना इद्दत इंतज़ारु करिणो पवंदो वग़ैरह वग़ैरह। पण ई पूरो हिसाबु कमरी महीना इस्लामी कैलेंडर चंद्र जे हिसाब सां शुमार करे में अचींदा। चंड जो महीनो 30 अने 29 ॿ थी सघनि था। कॾहिं 30 महीनो हूंदो 30 तारीख़ जो, कॾहिं 29 तारीख़ जो। एतबार थींदो त चंद्र जो हिसाब हलंदो। अल्लाह वधारे बहितर ॼाणंदो। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।